कराची में सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी जे 149 फाउंडेशन जे ॾिहाड़ जी मुनासिबत सां तक़रीब कोठाई वई। हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे आमिर सुप्रो। कराची में सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी जी 149 फाउंडेशन जे ॾियाड़ जे मुनासिबत सां तक़रीब कोठाई वई, जंहिंमें तालीम खाते जे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी, वाइस चांसलर डॉक्टर मुजीबुद्दीन सहराई, हेक चेयरमैन मेहताब अकबर राशिदी, प्रोफेसर एजाज कुरैशी, तुर्कीअ जे सफ़ीर ऐं ॿियनि शिरकत कई ऐं केक पिणु काटियो। तक़रीब में शागिर्दनि पारां टेबलोज़ पेश करे रक़्स पिणु कयो वियो। तक़रीब खे ख़िताब कंदे ऐं आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे वाइस चांसलर डॉक्टर मुजीबुद्दीन सहराई चयो त सिंध मदरसतुल इस्लाम सूबे जे टॉप 10 इदारनि में शामिल आहे। अलामा आया काज़ी ऐं ॿियनि हिन इदारे मां तालीम हासिल कई। हसन अली आफंदी हिकु बहादुर इंसान हो, अॼोके ॾींहं ते खेसि भेटा पेश करियूं था। अनफॉर्चुनेटली हसन अली आफंदी साहब खे उहा मञता न मिली आहे जेतिरी हुन जो हक़दार आहे, ऐं असांजी इहा कोशिशि आहे गुज़श्ता 3 सालनि खां त असां हिन शख़्सियत जी ख़िदमतुनि खे सिर्फ़ु मञण जी ॻाल्हि कान्हे, हिन शख़्स जी ख़िदमतुनि खे रिफ्लेक्ट करण जी ॻाल्हि आहे, ताकी हीअ जेके असांजा ॿार आहिनि उन्हनि में इहे पर्सनैलिटीज़ डेवलप थियनि, उन्हनि खे इहे लीडरशिप नज़र अचनि त जेके 1885 में जंहिं माण्हू या 1880 खां जंहिं माण्हू कमु कयो ऐं हिन इदारे खे 1885 में क़ाइमु कयो 5 सालनि में, त अहिड़ा इदारा असां बि ठाहे सघूं था ऐं असांखे बि हिननि मां सिखणो पवंदो। ॿिए तरफ़ निगरान वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी तक़रीब खे ख़िताब कंदे ऐं आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त उहो बि वक़्तु हो जॾहिं मैट्रिक लाइ बम्बई वञणो पवंदो हो। सिंध मदरसतुल इस्लाम में अहम शख़्सियतुनि तालीम हासिल कई। फ़ख़ुरु आहे त मुंहिंजे वालिद बि हितां तालीम हासिल कई। हिन चयो त गुरबत सबबि 80% माण्हू ॿार नथा पढ़ाइनि। जल्द बेनल सूबाई कॉन्फ्रेंस कोठाई वेंदी। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त सिंध मदरसे जहिड़े अहम तइलीम इदारे में मूंखे अचण जो मौक़ो मिलियो। काफ़ी ज़माने खां मुंहिंजी ख़्वाहिश हुई ऐं असांजो हीउ आइडल इदारो आहे जिते सिंध जा लखें ॿार जेके हाणे हितां तइलीम हासिल करे विया। तव्हां ॾिसो जिन जूं तस्वीरूं लॻियूं पियूं आहिनि, सर शाहनवाज़ भुट्टो, ख़ान बहादुर अयूब खोड़ो, अलामा दाऊद पोटो, अलामा आया काज़ी, तमामु घणा माण्हू, ऐं तारीख़ में उहे ई माण्हू ज़िंदा रहंदा आहिनि जेके हिन क़िस्म जा कमु करे वेंदा आहिनि। ऐं आउं चाहींदुसि त अफंदी साहब जे ख़िदमतुनि खां सिंध जे नए नसुल खे रोशनास करायो वञे। प्रोफेसर एजाज कुरैशी चयो त तालीम सां गॾोगॾु असांखे समाजी माण्हू बि पैदा करणा पवंदा। इक़्तिसादी एक्टिविटी आहिनि या समाजी हालत तब्दील करण लाइ उन में माण्हू असांखे पैदा करणा पवंदा, उनजी तरबियत करणी पवंदी त उहे कहिड़े नमूने अची ऐं उहो उनखे मटीरियलाइज़ कनि या उनखे अहिड़ी उनजी में कनि, उनखे महिनतुनि खे उभारी या अहिड़े क़िस्म जा त जीअं ही असांजी सिंध जो जेको माण्हू आहे उहो उनखे ॾिसे। मूंखे हिन जो मुस्तक़बिल में जेको किरदारु आहे, रोल आहे, उहो तमामु सही ॾिसण में अचे पियो। ऐं असां लाइ इलाही अदारा अहिड़ा आहिनि, बाक़ी उन में हिकिड़ी ॻाल्हि त सिंधी माण्हू खे सख़्तु महिनत करणी आहे जेका असां घटि करे रहिया आहियूं। सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी जी तक़रीब में मुक़ररनि चयो त जेकॾहिं हिननि तालीम खे नज़रअंदाज़ कयो त मुस्तक़बिल जा ॿार तबाही जे वर चढ़ी वेंदा। तक़रीब जी आख़िर में आयल महिमाननि खे शील्ड पिणु ॾिनियूं वयूं। कैमरामैन हमाद सां गॾु आमिर सुप्रो, आवाज़ टीवी, कराची।